हिन वक्त इंतहाई हसास नज़र पे थी उन लाइ छा पैगाम ॾींदो, उन लाइ छा चवणा? असां पाकिस्तान जो मुहाफ़िज़ अल्लाह ऐं पाकिस्तान जी फ़ौज असांखे उन ते नाज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह दुनिया जे मज़बूत तरीन फ़ौजुनि मंझां असांजी पाक फ़ौज आहे ऐं जॾहिं बि कंहिं दुश्मन मेरी अखि खईं आहे त पाकिस्तान जा जवान उन जे मुदाफ़ियत में ऐं दिफ़ा जे लाइ हर वक़्तु चाक चौबंद आहिनि। इन जे बावजूदि आउं पंहिंजे पाक फ़ौज खे बि अर्ज़ु कंदुसि ऐं पंहिंजे जवाननि खे बि अर्ज़ु कंदुसि त पंहिंजो मोराल बुलंद रखनि ऐं कंहिं बि वक़्तु जेकॾहिं का अहिड़ी नाज़ुक सूरत हाल पेश अचे त उन जे लाइ उन्हनि खे हर वक़्तु तयारु रहणु खपे। ऐं मूं इहो बि ऐलान कयो हुयो त मुंहिंजी जेका बि जमायत आहे असां पंहिंजी जमायत सूदो पाक फ़ौज सां ॿांह ॿेली हूंदासीं। जॾहिं बि को अहिड़ो वक़्तु आयो असांजे वतन जे लाइ असां पंहिंजा मुरीद पंहिंजी जमायत सूदो पाकिस्तान जे इंच इंच जी हिफ़ाज़त जे लाइ असां पंहिंजे जानियुनि जा नज़राना पेश कंदासीं। हीउ वतन असांखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी क़ीमती सौगात मिलियल आहे। हिन वतन जी हिफ़ाज़त असां सभिनी जो इज्तिमाही ज़िम्मेदारी आहे। हींअर हुकूमत जेका आहे इहा वॾनि रोडनि में अची वई आहे। इन अलावा का ख़ुशूसी दुआ कयो त अलाह साईं असांजे हुकुमराननि खे दीन ते हलण जी ऐं जेके हलनि था उन्हनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो जो हींअर हालात जेके थो वञनि पिया वरी सियासत में जेके आहिनि तमामु गंभीर थी विया आहिनि। इन जा जेको तव्हां असांजे वज़ीर आज़म साहिबु ईंदे सां नारो इहो हुयो त मां फलाही रियासत क़ाइमु कंदुसि। रियासत मदीना जो सैंपल हुन पेश कयो हुयो, पर अफ़सोस सां चवणो पए थो त उहो उन में हींअर ताईं नाकामयाबु आहे। हू जेकी दावाऊं करे आयो ऐं असांजे अवाम हिन हुकूमत में तमामु वॾी आस ऐं उमेद रखी हुई त रोज़गार मिलंदो, आसानी थींदी, सस्ताई थींदी, पर जीअं इहा हुकूमत आई आहे त अवाम जी परेशानियुनि में शबो रोज़ इज़ाफ़ो ई थियो आहे, का कमी कोन आई आहे। उन जे लाइ आउं पंहिंजे हुकूमत वक़्त खे गुज़ारिश कंदुसि त अवाम जे हालात खे ॾिसो, उन्हनि ते रहम कयो, अहिड़ा के कानून ठाहियो जंहिंसां अवाम खे रिलीफ मिले, अवाम खे तव्हां परेशानियुनि खां बचाइण जी कोशिशि कयो। अॼु जेका महांगाई थी वई आहे, ग़रीबनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। हिकिड़ो मिसकीन मज़दूर माण्हू जेको कमाए ऐं खाए थो, आणी नई चाढ़ी ॾुथ ॾियाड़ी सूमरा, उन्हनि जी त हींअर ज़िंदगी अजीरन बणिजी वई आहे। उन जे लाइ असीं हुकूमत वक़्त खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे जेके उन्हनि जूं पॉलिसियूं आहिनि इहे नाकाम थी चुकियूं आहिनि, उन्हनि ते नज़रसानी कनि, उन में का बहितरी आणनि। जेकॾहिं उन्हनि खां पाण खां नथो थिए त के ॿिया पाकिस्तान में खोड़ एक्सपर्ट आहिनि, माहिर आहिनि, उन्हनि खे घुराए उन्हनि जी मजलिस शूरा विहारी वञे, उन्हनि खां राया वरिता वञनि त हिन गंभीर सूरत हाल जे अंदरि पाकिस्तान खे कीअं हिन नाज़ुक हालात में कढी सघिजे थो। त पाकिस्तान में अहिड़ा आला दिमाग़ मौजूदु आहिनि जेके हुकूमत जी बहितरीन रहनुमाई करे सघनि। पाकिस्तान खे ठहंदे 70 साल इस्लामी निज़ाम तहत करे हिन महिल इस्लामी निज़ाम नाफ़िज़ न थी सघियो आहे। इस्लामी मुल्क ॿिया मुल्क इस्लाम तरीक़े सां हलनि, हीअ अञा साॻियो कानून अंग्रेज़नि बरताने हले पियो। जेकॾहिं इस्लामी निज़ाम क़ाइमु थिए त इंसाफ़ मिलंदो, हाणे उहो छो न थिए? असल में असां वटि क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह खां पोइ असांखे का सुठी क़यादत अञा ताईं न मिली आहे। अहिड़ी क़यादत जेका ग़रीबनि सां हमदर्द हुजे, हॾ ॾोखी हुजे। बदकिस्मती असांजी आहे त जेको बि असांजो लीडर अचे थो उहो सिर्फ़ु पंहिंजे मफ़ादात खे ज़ाती निजी पंहिंजे पार्टी जे या ख़ानदान जे मफ़ादात खे साम्हूं रखे थो ऐं अवामी मफ़ादात खे तरजीह कोन पई ॾिनी वञे। इन जे करे पाकिस्तान अॼु ताईं तरक़ी न करे सघियो आहे। ऐं अलाह ताला जल शानो खां असीं दुआगू आहियूं त को अहिड़ी क़यादत असां वटि अचे, न त पाकिस्तान वटि कंहिं बि शइ जी कमी कोन्हे का, माशी तरह, सियासी तरह या टैलेंट जी का कमी पाकिस्तान में कोन्हे का। सबबु इहो आहे त असां वटि क़यादत सुठी कोन्हे का। ऐं जंहिं बि इस्लाम जो नारो हयो, जीअं मरहूम ज़ियाउल हक़ नारो हयो त मां रेफरेंडम कराई त मां इस्लामी निज़ाम थो आणियां, सिर्फ़ु हुन बि पंहिंजे मफ़ादात खे तरजीह ॾिनी, पंहिंजी हुकूमत खे तवालत ॾिनई, इस्लाम जे लाइ हुन को बि कमु कोन कयो। या असांजूं मज़हबी पार्टियूं जेकी बि आहिनि इस्लाम जो नालो त वठनि थियूं, पर अमली तरह हू ख़ुदि बि इस्लाम सां सेंसियर कोन्हनि। इस्लाम सां मुख़लिस अगरि उहे असांजी क़यादत हुजे त
छो तो इस्लाम जो निज़ाम अची सघे ऐं असांजे सभिनी मुश्किलातुनि जो हल इस्लामी निज़ाम मुस्तफ़ा अगरि अची वञे न मुल्क में त हर ग़रीब हर अमीर हर कंहिंखे सुख ऐं सुकून ऐं आराम मिली सघे थो। पर बदकिस्मती इहा आहे जो असां वटि अहिड़ो को अॻुवाण न आहे जेको उन मंशूर खे खणी अॻिते हलाए। साईं मज़हबी इंतिहा पसंदी अञा ताईं जेका आहे जारी आहे। कोयटिया में बम धमाको थिए थो, पसनि मां माण्हू लाहे उन्हनि खे शहीद कयो थो गोलियो वञी, आख़िर इहो केसि ताईं जारी रहंदो? तव्हां इनखे मज़हबी इंतिहा पसंदी न चओ, इहे जेके शरीर आहिनि शरपसंद माण्हू आहिनि या जेकी इहे दहशतगर्द आहिनि उनजो कंहिं बि मज़हब सां ताल्लुक़ न आहे। उहे मिसाल हींअर जेको न्यूज़ीलैंड में थियो उहो त मुस्लमान कोन हुयो ऐं इहे शरपसंद ई आहे, उनखे मज़हब सां न जोड़ियो वञे। असांजो इस्लाम मज़हब पाकीज़ दीन आहे जंहिंजी शुरूआत अस्सलाम वालेकुम सां आहे। जे मोहम्मद करीम असां वटि दीन इस्लाम खणी आयो उन मोहम्मद जी अम्मा आमिना आहे। आमिना यानी अमुन वारी, उनजी जीजल अम्मा आमिना आहे, उनजी अम्मा हलीमा आहे। हलीमा यानी हिल्म ऐं बुर्दबारी वारी। इस्लाम जो मर्कज़ आहे हिल्म बुर्दबारी अमुन सलामती प्यार पाबो मोहब्बत शफ़क़त इनायत। इहो आहे इस्लाम जो असुल रूह, जंहिंखां असां ख़ुदि मुस्लमान हटी विया आहियूं ऐं हिकिड़ा ग़ैर मुल्की ऐं इस्लाम दुश्मन टोला आहिनि जेकी इस्लामी रूप में अची ऐं उहे किराए जा माण्हू आणे उनखे इस्लाम जो लिबास ओढाए इस्लाम खे बदनाम करण जे लाइ इहा दहशतगर्दी कई थी वञे जंहिंखे नालो इस्लाम जो ॾिनो वञे थो। हक़ीक़त में इन्हनि जो इस्लाम सां या मुस्लमाननि सां को बि ताल्लुक़ न आहे। तव्हांजे तबलीग जो सिलसिलो जेको सिंध ऐं पाकिस्तान में आहे, पर असां अक्सर ॾिसंदा आहियूं कि सोशल मीडिया ते तव्हां ॿाहिरि मुल्क में ॾाढा विज़िट कंदा आहियो, हुते तबलीग जो तव्हांजो सिस्टम आहे जेको हले थो। हिन साल तव्हां घणा मुल्क विज़िट कया? अलाह जो शुक्र आहे, दीन जो पैगाम खणी इनफरादी तरह या इज्तिमाही तरह पंहिंजे मुल्क में इज्तिमाही तरह थिए थो जीअं अॼोकी राति आहे ऐं ॿाहिरनि मुल्कनि में इनफरादी तरह मां वेंदो आहियां, उते जेतिरे क़दुरु थी सघंदो आहे दीन जो पैगाम पहुचाईंदो आहियां। हिन साल मुंहिंजो सफ़रु थियो, चाइना वियो हुउसि ऐं उन खां पोइ थाईलैंड वियो हुउसि ऐं श्रीलंका वियो हुउसि, मराकश वियो हुउसि, सऊदी अरब वियो हुउसि। इहे 4-5 मुल्कनि जो मूं सफ़रु कयो ऐं उते जिते बि मूंखे मौक़ो मिलियो त मूं पंहिंजे तसव्वुफ़ जो फ़क़ीरी जो इस्लाम जो मुहबत जो पैगाम मुस्लमाननि खे बि ॾिनो ऐं ग़ैर मुस्लमाननि खे बि ॾिनो। उहो असां ॾिसूं था तव्हांखे मोटप ॾाढी मिले थी ऐं तव्हां किताब लिखण जा बि ॾाढा शौक़ीन आहियो। हिन साल तव्हांजा केतिरा किताब जेके आहिनि से मार्केट में अची चुका आहिनि? तव्हांजो वॾो तोहफ़ो हिन सिंध ऐं पाकिस्तान लाइ पर मुस्लमाननि जे लाइ जेको क़ुर शरीफ़ जो सिंधीअ में तर्जुमो आहे असांजे लाइ, उहो बि असां वटि मौजूदु आहे। हिन साल तव्हां घणा किताब उनजो तइदाद मूंखे प्रॉपर मालूम न आहे कि केतिरा आया आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में 5 या 7 किताब हिन साल आया आहिनि, जिन में मुंहिंजा सफ़रनामा आहिनि। तुर्की जो सफ़रनामो लिखियो आहे ऐं चाइना जो सफ़रनामो लिखियो आहे, मराकश जो सफ़रनामो लिखियो आहे, ॿियो सीरत पाक ते लिखियो आहे शरफ़ुल मुस्तफ़ा शरफ़ुल औलिया ऐं उन खां सवाइ हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह जे सवाने ते मूं तक़रीबन 400 किताब लिखिया आहिनि। उन मां हिकिड़ो सिलसिलो मुंहिंजो ख़ासि सिंध शनासी जे हवाले सां मुंहिंजो 20 किताबनि जो हिकिड़ो सेट आहे, उहो इंशाअल्लाह अची वेंदो, जंहिंमें 20 किताब आहिनि। उन में ख़ासि सिंध शनासी जे हवाले सां, मिसाल सिंधु नदी त उन ते हिकिड़ो मुकमिल किताब आहे सिंधु नदी जे हवाले सां। सिंधी ॿोली त उन ते मुकमिल किताब आहे, उनजो हिकिड़ो वॉल्यूम सिंधी ॿोली जे बारे में आहे। सिंध जा आलिम, सिंध जा पीर, सिंध जा वॾेरा, सिंध जा मशाइख, सिंध जो साहिल ऐं सिंध जा चवणियूं पहाका ॿोली, इन बारे में काफ़ी कयो आहे। असां हमेशह ॿुधंदासीं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाग़ में उछलायो त उहो बाग़ जो वणा हुयो उहो हिकिड़ो गुलिस्तान थी वियो, पर तव्हां पंहिंजी अखियुनि सां उहो ॾिसी आया आहियो, उहो असांखे ॿुधायो। असां इहो ई ॿुधो पढ़ियो बयानु बि कंदा हुआसीं, पर हींअर आउं तुर्की इन में वियुसि। तुर्की में तुर्की जो हिकिड़ो शहर आहे, उन में मूंखे ॾेखारियो वियो त हीअ उहा जाइ आहे जिते सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम खे निमरूद बाहि में उछलायो। निमरूद जो किलो बि असांखे ॾेखारियो। किलो मथे तमामु पहाड़ी जे मथां ऊचाई जाइ ते हुयो ऐं उते मंजनीक लॻल हुई जंहिंमें विझी इब्राहिम ख़लील खे उछलायो वियो।
जिते पाण हेठि किराया विया आहिनि उन जाइ ते हिकिड़ी हेठाई थी वई आहे, उन में कुदरती हिकिड़ो पाणी जारी थी वियो आहे ऐं उहे जेके काठियूं हुयूं जिन खे बाहि जे लाइ ॿारियो वियो हुयो उहे काठियूं मच्छियूं बणिजी वियूं ऐं उहा जेका बाहि हुई उहा पाणी बणिजी वई। इहो अलाह ताला जी कुदरत जो मौजज़ो हुयो जो बाहि पाणी बणिजी वई, काठियूं मच्छी बणिजी वियूं ऐं उते हज़ारनि जे तइदाद में मच्छियूं अॼु ताईं बि उहे ज़िंदा आहिनि बकौल उतां जे माण्हुनि जे त जेका बाहि बदिली थी हुई ही उहो ई पाणी आहे ऐं काठियूं जेके मच्छियूं बणियूं हुयूं ही उहे ई मच्छियूं आहिनि, न वधनि थियूं न घटिजनि थियूं, उन ई साइज़ जूं आहिनि ऐं उन्हनि खे सदियुनि खां वठी उहे तुर्की जा माण्हू ॾिसंदा अचनि था, उन ई साइज़ जूं रहनि थियूं, घटिजनि वधिजनि न थियूं। इहो मौजूदु आहे अॼु ताईं जारी आहे। अॼु 15 शोभा जी राति खे तव्हां मौजूदा मिठा साईं जे हवाले सां उर्स मुबारक साईं मिठा साईं जे बारे में असांखे हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जेकी असुल पंजाब जा हुया ऐं सिंध में आया त सिंध में पाण हिकिड़ो मज़हबी इनकलाब आंदो ऐं लखे माण्हू खां मुस्तफ़ीद थिया। अॼु ताईं बि जेके सिंध में दरगाहूं एक्टिव आहिनि जिते दीन जो कमु थी रहियो आहे, जीअं कंबर शरीफ़ में हज़रत साईं क़िबला हुसैन शाह बादशाह मुदज़िलुल आली जन आहिनि, कंडियारे में दरगाह अलाहाबाद शरीफ़ आहे, असांजी दरगाह दिलबराबाद आहे, फज़लाबाद शरीफ़ मातली आहे, सालियाबाद कराची में आहे। इन खां अलावा काफ़ी दरगाहूं आहिनि जेकी पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे ख़ुलफ़ा जूं आहिनि ऐं उन्हनि जो फैज़ अॼु ताईं बि जारी ऐं सारी आहे जेको अमली तरह इस्लाम जी अमली तस्वीर गफ़ारी जमायत में पीर मिठा साईं जारी कई। दिलबराबाद खां सवाइ सर तव्हांजो घणियूं ॿियूं दरगाहूं सिंध में आहिनि? सिंध में अलाह जो शुक्र आहे मुंहिंजा 8 मरकज़ आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी दिलबराबाद आहे, ॿी दरगाह करमपुर शरीफ़ दादू में आहे, टी दरगाह काछे में आहे महबूब इलाही जे नाले सां, चौथी दरगाह मेहड़ में आहे मरकज़ुल अंसार जे नाले सां, 5 दरगाह घोटकी में आहे करमाबाद जे नाले सां, 6 दरगाह मातली में आहे फज़लाबाद जे नाले सां, 7 दरगाह कोटड़ी में आहे हिदायताबाद जे नाले सां ऐं 8 दरगाह कराची में आहे सालियाबाद। आमीन।